कृष्ण आत्मा दे सभिनि खां गहरा राग कहिड़ा आहिनि? हुननि खे ॿुधाइण लाइ कहिड़ी आत्मा ते देह अभिमान जा राग कहिड़ा आहिनि? घड़ी घड़ी कंहिं देहधारी जी रांदि में फसी वेंदी आहे। बाबा खे यादि न करे देहधारी राग कंदी रहंदी आहे। हिक ॿिए जे दिलि खे दुख ॾींदी आहे। हिन दाग खे मिटाइण लाइ देवी अभिमानी ठाहिण जी गीता मुखड़ो ॾिसी प्राण। ओम शांति। मीठे मीठे सभी सेंटर्स जे ॿार गीत ॿुध हाणे पंहिंजे खे ॾिसी वठो कि केतिरा पुण्य केतिरा पाप कया। सॼी दुनिया साढी 47 किताब के भले पावन हिकु ई भॻत सां ॿार ठाहिण वारो बाबा बाक़ी सभिनि में पाप आहे। इहे त तव्हां ॼाणंदा आहियो कि आत्मा में ई पाप आहे, पुण्य बि आत्मा में आहे। आत्मा ही पावन, आत्मा ही भॻत थींदी आहे। हीअ सभु आत्मा में भॻत आहे। पापनि जो दाग लॻा इन करे पाप आत्मा ते हाणे पाप कीअं कनि? जॾहिं कोई चीज़ ते स्याही में तेल किरी वेंदी आहे त ब्लॉटिंग पेपर सुके वठो, उहा सॼो चूसे वठो। हाणे सॼो मनुष्य यादि करणु जॾहिं उहे ब्लॉटिंग पेपर आहे भॻत पावन आहे। सवाइ हुन हिक जे ॿियो कोई ब्लॉटिंग पेपर न आहे। जन्म जन्म गंगा स्नान कंदा आहिनि, ॿियो बि भॻत थींदा आहिनि, पर हुननि खे पावन करण वारे बि शिव बाबा जी ब्लॉटिंग पेपर आहे भी नंढे ते नंढी हिकु ॿिली सभिनि खे सभिनि जा पाप नष्ट करे छॾींदी कंहिं युक्ति सां। सिर्फ़ु चईंदा आहिनि उस ब्लॉटिंग पेपर खे यादि कयो। मां त चेतन आहियां, तव्हांखे ॿियो कोई तकलीफ़ न ॾींदी। तव्हां बि आत्मा ॿिली बाप बि ॿिली। चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप मिटी वेंदा। हर कोई बि पंहिंजे दिलि सां पुछे कि यादि सां केतिरा पाप मिटी वेंदा, ॿियो असां छा कयूं ऐं ॿियो केतिरा असां कया आहिनि। हर हिकु पंहिंजे दिलि सां पुछो कि बाबा जी यादि सां असांजा केतिरा पाप मिटिया आहिनि ऐं केतिरा असां कया आहिनि, बाक़ी केतिरा पाप रहिया आहिनि। इहो मालूम पएगी। ॿियनि खे बि रास्तो ॿुधाईंदा रहो कि हिकु ब्लॉटिंग पेपर खे यादि कयो। सभिनि खे राय ॾियण त सुठो आहे। इहे बि मैटर आहे कि जेके राय ॾींदा आहियूं उहे त बाप खे यादि करण में लॻी वेंदा। राय ॾियण वारो ख़ुदि यादि न कंदा। हिन करे पाप कर्ज़ न आहे। पतितनि खे पतित पावन त हिकु खे ई चइबो आहे। अनेक पाप लॻा हुआ आहिनि। पाप काम जो पाप, देह अभिमान जो पहिरियों नंबर पाप त सभिनि खां ख़राबु आहे। हाणे बाबा चवंदा आहिनि देह अभिमान जेतिरो मालिक यादि कंदा त ॿियो जो तव्हां में खाद पयल आहे त जो तव्हां में खाद पयल आहे उहो पसंदि थी बाबा जी यादि करणु। ॿियनि खे बि इहा रास्तो ॿुधाईंदा। जेतिरो ॿियनि खे सम्झाईंदा त तव्हांजो बि भलो थींदो। हिन धंधे में ई लॻी वञो। ॿियनि खे बि सम्झाइणो आहे कि बाप खे यादि करो त पुण्य आत्मा ठही। तव्हांजो कमु ई आहे ॿियनि खे ॿुधायो कि पतित पावन हिकु आहे। हर तव्हां ज्ञान नदियूं अनेक आहियो, लेकिन तव्हां सभिनि खे चईंदा आहियो कि मुंहिंजे हिकु बाप खे यादि करो। उहो हिकु पतित पावन आहे। हुननि जी ॾाढी महिमा आहे। ज्ञान जो सागर बि उहो हिकु ई आहे। हुन हिकु बाप खे यादि करणु आहे। देही अभिमानी थी रहिया आहिनि।
ये एक ॻाल्हि डिफिकल्ट आहे। देही अभिमानी थी रहण ये हिकु ॻाल्हि डिफिकल्ट लॻंदी आहे। बाप सिर्फ़ु तव्हांजे लाइ न चईंदो कि बाबा जो ध्यानु त सभी सेंटर्स जे ॿारनि ते हूंदो आहे। बाबा त सभु ॿारनि खे ॾिसंदा आहिनि ताकी सुठा सर्विसेबल ॿार हुजनि। श्री बाबा जी फुलवाड़ी आहे जो सुठा फुलवाड़ी हूंदी उन्हनि खे ई बाबा यादि साहूकार आदमी खे 4-5 ॿार हूंदा त जो वॾो ॿार हूंदो उन्हनि खे यादि करे। फूलनि जी वैराइटी हूंदी आहे त बाबा बि पंहिंजे वॾे बगीचनि खे यादि कंदा आहिनि। कोई खे बि रास्तो ॿुधाइण सहज आहे। शिव बाबा खे यादि करणु उहे ई पतित पावन आहिनि। ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हांजा सभु पाप पसंदि थींदा। शिव बाबा केतिरो फर्स्ट क्लास प्लॉटिंग पेपर आहे सॼी दुनिया जे लाइ। सभी उन्हनि खे यादि कंदा आहिनि। कोई खे बि रास्तो ॿुधाइण सहज आहे। शिव बाबा खे यादि करो। बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि कि मूंखे यादि करण सां तव्हांजे जो देह अभिमान जो दाग आहे उहो मिटी वेंदो। छो जो बाबा जीअं ॿुधाईंदा वेंदा असांखे संग जो रंग लॻंदो आहे। महिनत आहे देही अभिमानी ठहिण जी। बाबा खे कोई सच ॿुधाईंदो न आहे। क्योंकि 4 लिखी मोकिलींदा आहिनि ख़ुदि पुॼी वेंदो। वॾी मंज़िल आहे। माया नशो हिकदमि तोड़ाए छॾंदी आहे त पोइ लिखण बि छॾे छॾंदी आहे। 4 अॼुकल्ह जो देह अभिमान आहे उहो छुटंदो ई न आहे। अॼुकल्ह जो देह अभिमान उहो छुटंदो ई न आहे। बाबा चईंदा आहिनि सिर्फ़ु इहो धंधो कंदा रहो। बाबा खे यादि करो ॿियनि खे करायो बसि हिन सां ऊच धंधो हिन खां ऊच धंधो बि आहे। ख़ुदि बि भॻवान जी यादि बाबा जी यादि में रहो ॿियनि खे बि करायो। जो ख़ुदि यादि न कंदा उहे इहो धंधो न कंदा। बाबा जी यादि इहा योग जंहिंसां सभु पाप पसंदि थी जंहिंसां सभु पाप पसंदि थी वेंदा। हिन करे पुछिबो आहे केसिताईं पाप पसंदि थींदा। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो ख़ुशी जो पारो चढ़ंदो। हर हिक जे दिलि खे ॼाणे सघंदा आहियो। हर हिक जे दिलि खे ॼाणे सघंदा आहियो। ॿिए खे बि हुननि जी सर्विस सां ॼाणे सघंदा आहियो। ॿियनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियो। बाबा खे यादि करो उहो ई पतित पावन आहे। हिते इहे त पतित तमो प्रधान दुनिया सभी आत्माऊं शरीर तमो प्रधान आहे। हाणे वापसि वञो हिते सभी आत्माऊं पवित्र रही। जॾहिं पवित्र ठहनि तॾहिं त घर वञी सघनि सभी आत्मा। ॿियनि खे बि रास्तो ॾेखारिणो। ॿियनि खे बि रास्तो ॾेखारिणो खपे। बाबा युक्ति त ॾाढी सहज ॿुधाईंदा। शिव बाबा खे यादि कयो। ये ही ब्लॉटिंग पेपर रखो त सभु पाप चुसिजी वेंदा। शिव बाबा ये ही ब्लॉटिंग पेपर रखो त सभु पाप चुसिजी वेंदा। पंहिंजा विकराम विनाश थी वेंदा। मूल वॾी ॻाल्हि आहे कि पावन किसी सभिनि खे पावन मनुष्य पतित ठहिया वरी बि सॾु कंदा आहिनि हे पतित पावन अचो अची करे सभिनि खे पावन ठाहे। अची करे सभिनि खे पावन ठाहे और साथ वठो। लिखियलु बि आहे सभु आत्माउनि खे पावन ठाहे वठी वेंदो। तो कोई भी पतित आत्मा रहती है ये भी समझाया बिल्कुल स्वर्गवासी बात जो दवाई देना है ये सब इनके लाए जो भी मिले उनकी दवाई देनी है। तब फादर पास वञणु चाहींदा आहियो तो आत्मा को प्रदान करे वञी
जो दवाई देते हैं वो सटक दिलाने पूरी दृष्टि की आत्मा दवाई सा जे जे असां हिन दवाई खे यूज़ कंदासीं त प्रकृति जीवन को जानवर भी पावंदी जो भी मिले उनकी दवाई देनी है तव्हां पंहिंजे पास वञणु चाहींदा आहियो पर उनको आत्मा ज़रूरु आहे इन करे वठी सघिजे पावन ठाहो तॾहिं ई वञी सघंदा हे आत्मा की यादि करो त मां तव्हांखे वठी उहो हितां खां तव्हांखे सुख में वठी त जॾहिं पुरानी दुनिया थींदी तॾहिं तव्हां दुख पवंदा मां कंहिंखे दुख न ॾींदो हर हिकु पंहिंजे खे ॾिसे मां केतिरो हुननि खे जेतिरो यादि कंदमि एतिरो ख़ुशी जो तारो चवंदो मां कंहिंखे दुख न ॾींदो हर हिकु पंहिंजे खे ॾिसे मां बाबा खे केतिरो यादि कंदो जेतिरो यादि कंदो उनखे ख़ुशी जो तारो चवंदो कोई सहज कंदा वो कोई साधु संत आदि हिन दवाई खे न ॼाणींदा किथे बि जंहिं बि किथे बि लिखियलु उहो न आहे कि हीअं यादि करो त पाप बसंदी बिल्कुलु जीवन गंगा सनान ये बिल्कुलु नई ॻाल्हि आहे पापनि जो खातो कोई शरीर जो थोरी आहे हिते हूंदी सी आत्मा ज़िंदगी में सॼो पाठ आत्मा प्रकट हूंदी त जीव ते बि असरु पवंदी आत्मा पावन थी वेंदी त शरीर बि पवित्र वेंदो आहे दुखी सुखी आत्मा शरीर खे चोट लॻण सां आत्मा खे दुख फील थींदो आहे चइबो बि आहे दुखी आत्मा सुखी आत्मा हिते हूंदी सी आत्मा केतिरो पाठ ॿुधाईंदी आहे पूरे विश्व की आत्मा के पूरे विश्व के स्वर्ग का वंडर आना बाबा आए ही सुख देने वाला करे दुख देने वाला सभिनि खां पहिरियों हाणे बाबा सम्झाइनि तव्हांखे आत्मा बाबा ॼाणंदा आहिनि सची दिलि सां जी युक्ति सां यादि करणु खपे कोई मुश्किल यादि करणु हिते रहंदा बि ॾाढी दूरि थींदा अगरि देही अभिमानी थियनि त कोई पाप अगरि देही अभिमानी हूंदा त कोई पाप न बाबा जो फरमानो सीनो ये बंदर जे लाइ न मनुष्य बंधन से नाम का बंधन को चित्र कई तारा हम सुबह भी जगने सब साइंटिस्ट से कोई ना कोई एड़ा रहते हैं जो एक के लेना रहते हैं सिखा भी हैं उनका बात भी याद रहेगा समझाए मनसा वाचे करना कोई के वाचा भी कोई के लेना और कोई के भी करेगा बाबा जी ने उनका मारने के समय को सुख देना समय के जीवन ये पैसे जो लेते हैं जी आए हैं सिर्फ लवली बात की यहाँ पर तो जानना होगा विश्व जा माले भगवान वाचे है ना मन मना एक बाप की याद करो और बच्चे की याद करो वो कुछ भी आपस में ना जाओ सिर्फ बाप की याद करो व्यंजो भी करो हाँ भारत से जो कोई भी हो सके किसी का बाबा भी भारत और ब्लॉकिंग भी करे नहीं वो अवस्था बाबा से कोई कुछ भी ब्लॉकिंग भी करता अच्छा अन्य कागज भी बाबा सब सेंटेंस से बारे में समझाएंगे बम्बई कोलकाता दिल्ली सब जगह भारत आए हैं रिपोर्ट इंडिया बाबा फलाने वाले काम करना तुम्हें अपना ख्याल रखो ये जो भी पाप अपना बाबा ऐसा कोई पीछे को चेक बताए विश्व बाबा का सब कुछ जानते हैं हुनर वर्ड से जो हिसाब किताब है वो बाबा भी बुझा सकते हैं शक्ल सा ही सब मालूम हो जाए ये बाबा जी आगे मस्तान तो चेहरे खुशियाँ देखना चाहिए आत्मा खुश थींदी तो शरीर भी खुश दिसेगा शरीर के दुखी दुख थियण सां आत्मा खे दुख फील थींदी हिकु ॻाल्हि सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि शिव बाबा चई
शिव बाबा चईंदा शिव बाबा चईंदा शिव बाबा चईंदा तव्हांजा पाप विनाश थी वेंदा। उन्हनि खे लिखण जो लिखियलु बि आहे श्री कृष्ण श्री कृष्ण का ॾेर आहे श्री कृष्ण का ॾेर आहे परंतु पाप करता बाबा के रस्ते ऐसे तो बाबा सभी सभी ॻाल्हि कयूं लेकिन कल्ह बाबा चयो कोई चए कि सभु तव्हांजो गुरु तो भॻवान आहे त चओ ई तव्हांजो गुरु भॻवान आहे त भॻवान पुछो तव्हांजो गुरु भॻवान आहे त सभु माण्हू सम्झाइनि त चए कोई माण्हू असां श्री कृष्ण भॻवान आहे अरे श्री कृष्ण भॻवान हूंदे हुए हिन दुनिया में दुख छो श्री कृष्ण भॻवान आहे त हुनखे सभु सुञाणे श्री कृष्ण के ॾेर याद करते परंतु पाप में शुरू पतित पावन ॿियो ई पतित थी वेंदो। हिकिड़ी युक्ति सां ईअं ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि कि श्री मतलब श्री कृष्ण जी इंसल्ट भी न थे और पाप जी परीक्षा भी न थे मतलब श्री कृष्ण खां बि ऊंचो कोई आहे जेके असां यादि नथा करूं कॾहिं त पतित थियणो छॾण नथा श्री कृष्ण पतित पावन ये पतो न आहे कि यादि किथे करणु परमात्मा जो रूप छा त सर्वव्यापी चवनि त जीअं आत्मा स्टार आहे स्टार श्री आत्मा से परमात्मा चई सम्झो कोई चए सर्वव्यापी आहे चओ त जीअं आत्मा स्टार आहे परमात्मा जो स्टार आहे मूंखे नाम रूप खां न्यारो न थिए आत्मा से परमात्मा से त हिन हिसाब सां बिल्ली है नंढी सी बिल्ली प्रवेश कंदी आहे सब बिल्लियुनि खे चईंदा शिव बाबा चईंदा सब बिंदियुनि खे चईंदा आहिनि आत्मा रूपी बिंदियुनि खे चईंदा आहिनि मां एकम यादि करो ऑर्गन्स द्वारा चईंदा आहिनि बाबा कोई मथां प्रेरणा न ॾींदा आहिनि ऑर्गन्स बगैर त आत्मा आवाज़ करे ही न सकती तव्हां चई सघंदा आहियो आत्मा परमात्मा जो रूप त हिकु ई आहे आत्मा जो वॾो लिंग ब कुझु चई न सघंदा आहियूं है न बाप चईंदा आहिनि मां बि अहिड़ो बिंदी आहियां परंतु मां पतित पावन आहियां ऐं तव्हां सभिनि जी आत्मा पतित आहिनि केतिरी सिधी ॻाल्हि आहे न कि मां पतित पावन आहियां तव्हांजी आत्मा पतित आहे हुनखे पावन ठाहिणा आहियूं हाणे देही अभिमानी थे मूंखे यादि करो ॿियनि खे बि रास्तो ॿुधायो मां शरीर ॿ चईंदो आहे मन मना भव पोइ थोरी डिटेल में ॿुधाईंदो आहे कीअं टाल टालियूं आहिनि पहिरियों सिधो प्रधान सिधो रजो तम में पाप आत्मा ठहिण सां केतिरा दाग लॻी वेंदा आहिनि उहे दाग मिटनि कीअं उहे सम्झंदा आहिनि गंगा सनानु करण सां दाग मिटंदा परंतु उहो त शरीर जो स्नान आहे आत्मा बाप खे यादि करण सां ई पावन ठहींदी हुनखे यादि जी यात्रा चइबो आत्मा बाप जी यादि सां ई पवित्र ठहींदी इनखे चइबो आहे यादि जी यात्रा केतिरी सहज ॻाल्हि आहे त रोज़ु रोज़ु भाव सम्झाईंदा रहंदा आहिनि गीता में बि जोर हिन ते कहिड़ो मन मना वरसो त मिलंदो ई सिर्फ़ु बाप खे यादि करण सां वरसो मिलंदो सिर्फ़ु बाप खे यादि करो त पाप मिटंदा बाबा अविनाशी ब्लॉटिंग पेपर आहिनि बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करण सां तव्हां पावन पोइ रावण पतित ठाहींदो त अहिड़े बाप खे यादि करणु खपे न अहिड़ा बि ॾाढनि जो यादि न कंदा आहिनि जे छा हाल थींदो मतिलबु बाबा जो ठही करे बाबा जे घर में रही करे बाबा खे यादि न करे ॿियनि खे यादि कंदा रहनि त उन्हनि जी छा हाल थींदी बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार ॿियो सभु ॻाल्हियूं छॾो सिर्फ़ु हिकु ॻाल्हि आहे की देही अभिमानी ठहो मामेकम यादि करो बसि ये तो ॼाणंदा आहियो आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे आत्मा ई दुख से भुगती आहे कॾहिं बि हिक ॿिए जे दिलि खे न ॾेखारणु खपे हिक
हिक ॿ खे सुख पहुचाइणु खपे। तव्हांजो धंधो ई आहे, ॾाढा आहिनि जो हिक ॿ खे दुख ॾींदा ई रहंदा आहिनि, हिक ॿ जी देह में फसी वेंदा आहिनि, सॼो ॾींहुं हिक ॿिए खे यादि कंदा आहिनि। माया बि ॾाढी तिखी आहे, बाबा नाम न वठंदा आहिनि, हिकिड़ो बाबा चवंदा आहिनि बाबा जी ई अभिमान वेठा समय अचे तीअं सभिनि खे पतो ई पइजी वेंदो के छा छा कयो। ज्ञान त ॾाढो सहज आहे, कम से कम ये त सोचो हिन संगम युग ते अगरि हीअं कंदव त पूरो कल्प तव्हांजो छा हाल थींदो। ज्ञान त ॾाढो सहज आहे, यादि ई मुश्किल आहे। उहा नॉलेज त पोइ बि 15-20 वर्ष पढ़ंदा आहिनि दुनिया वारा, केतिरे सब्जेक्ट हूंदी आहे। इहा नॉलेज त केॾी सहज आहे। ड्रामा खे ॼाणणु हिकु कहानी आहे, मुरली हलाइणु वॾी ॻाल्हि थोरी आहे, यादि जी ई ॾाढी मुश्किलात आहे। बाबा पोइ बि चई ॾींदा आहिनि कि ॿार ड्रामा, पोइ बि पुरुषारत कंदा रहो, बाप खे यादि करो त योग अग्नि सां तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। त संकल्प करो, असां शिव बाबा सां गॾु, शिव बाबा जो ब्लॉटिंग पेपर आहे, उन्हनि खे यादि करे पूरे विश्व जा पाप शिव बाबा चूसे था वठनि। शिव बाबा खे कीअं यादि करो कि शिव बाबा ब्लॉटिंग पेपर, असां उन्हनि खे यादि था करूं ताकि पूरी आत्माउनि जो पाप भस्म थी वञे। सभी विश्व जी सर्व आत्माउनि जो पाप बाबा चूसे वठे। हीअं ख़ुदि बि निराकार आत्मा जी चूसता कीअं, यदि निराकार स्थिति में स्थिति में असां बि निराकार स्थिति में बाबा खे निराकार रूप में यादि करो और विश्व जी सर्व आत्माउनि जो पाप शिव बाबा चूसे वठे। त बाबा अॼु असांखे चवनि था बाप खे यादि करो त योग अग्नि सां तव्हांजा सभु पाप भस्म थी वेंदा। और तव्हां सभु पावन थी करे पोइ शिव बाबा तव्हांखे सभिनि खे मथे वठी। सुठा सुठा ॿार हिन में फेल थी वेंदा, सुठा सुठा ॿार हिन में फेल थी वेंदा, यादि जी यात्रा में फेल थी वेंदा, मतिलबु आत्मा पूरी कंप्लीट पावन न ठही पाईंदी। हिन वरसो त पोइ हुन अनुसार ई मिलंदो न हुनखे। छोकी जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे सभु कुझु भुलिजी करे बाप खे यादि कंदासीं न, ओतिरो सम्झो मां आत्मा ऐं बाबा, ॿियो असांजी एनर्जी काॾे बि न वेंदी, कोई थॉट न, कोई वीचार न। पोइ जॾहिं कर्म क्षेत्र में ईंदा आहियो हुन समय बि जो कर्म आहे, कल्ह बाबा चई न असांखे उहो ई संकल्प अचे जो थियण वारो आहे, ॿियो कोई संकल्प ई न करो त शक्ति वेस्ट थींदी न। तो कर्म क्षेत्र में भी पंहिंजे ख़ासि संकल्पनि जो बोल जो ध्यानु रखो, संकल्प समय जो दासी ध्यानु रखो त बोल कर्म ऑटोमेटिकली बची वेंदा। शक्ति जमा थींदी वेंदी, शक्ति जमा थींदी वेंदी त असां ओतिरा असांजा पाप भस्म थी वेंदा, असां पावन थींदा वेंदासीं, असांखे ओतिरो ज्ञान गुण शक्तियूं स्टोर थींदी वेंदी, पोइ ओतिरो कल्प असां हुन ज्ञान गुण शक्तियुनि खे यूज़ करे पंहिंजो जीवन सुठी रीति जी सघंदा आहियूं। 84 जन्म वठणा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सुकेले ॿारनि प्रति माता पिता बाबा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाबा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कॾहिं बि कंहिंजी दिलि खे दुखी न करिणो, सभिनि खे सुख पहुचाइणो, हिकु बाप जी यादि में रहणो ऐं सभिनि खे यादि दिलाइणो। ॿियो आहे पापनि जो दाग मिटाइण लाइ देही अभिमानी थी अविनाशी ब्लॉटिंग पेपर खे यादि
छे ब्लॉटिंग पेपर खे यादि करणु। अहिड़ी मिठी अवस्था ठाहिणी आहे जो सभिनि जो ई कल्याण थींदो। वरदाना पंहिंजी श्रेष्ठता द्वारा नवीनता जो झंडो लहराइण वारा शक्ति स्वरूप। हाणे समय प्रमाण समीपता जी प्रमाण शक्ति रूप जो प्रभाव जॾहिं ॿियनि ते विझंदो तॾहिं अंतिम प्रत्यक्षता समीप ईंदी। शक्ति रूप जो प्रभाव जीअं स्नेह और सहयोग खे प्रत्यक्ष कयो न सर्विस जे आईने में शक्ति रूप जो अनुभव करायो। जॾहिं पंहिंजी श्रेष्ठता द्वारा शक्ति रूप जो नवीनता जो झंडो लहराईंदा तॾहिं प्रत्यक्षता थींदी। पंहिंजे शक्ति रूप सां सर्वशक्तिवान बाप जो साक्षात्कार करायो। पंहिंजे शक्ति स्वरूप द्वारा सर्वशक्तिवान बाप जो साक्षात्कार करायो। स्लोगन आहे मनसा द्वारा शक्तियुनि जो कर्म द्वारा गुणनि जो दान ॾियण ई मनसा द्वारा शक्तियुनि जो कर्म द्वारा गुणनि जो दान ॾियण ई महादान। अव्यक्त शाही निश्चय जे फाउंडेशन खे मजबूत करे सदा निर्भय निश्चिंत ठहो। बाबा जो ॿारनि खे इहे मुंहिंजा ॿार विघ्न विनाशक आत्माऊं आहिनि, पूज्य आत्माऊं आहिनि। इहे ॿार बाप सां बि अॻियां आहिनि, निमित ठहे उहे सदा बाप खे बि निश्चिंत करणु वारा, बाबा खे बि निश्चिंत करणु, सदा ख़ुशख़बरी ॿुधाइण वारा। तॾहिं त हाणे त बाबा जा एॾा सारा हैंड्स थी विया बाप दादा जा। स्वयं में भी अहिड़ो फेथ रखी हिन स्मृति स्वरूप में रहो त विजयी ठही वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।